91 खपे 96। थर्ड ओवर कराइंदो लगातार थर्ड ओवर पंहिंजी ऐं समीर बॉल कराइंदो अब्दुल करीम ते अपंदे यार सदाम आहे फील्डर ऐं कैच ड्रॉप करे छॾी छा आहे साईं गुलाम नबी कुझु न आहे कैप्टन समीर के घुरायो पर फील्डरनि उनजो साथ न ॾिनो कैच ड्रॉप करे छॾी कैप्टन ज़हीर जी वाइड बॉल एम्पायर डिसीजन तव्हां छॾियो ॿियो छॾियो समीर तव्हां छॾियो एम्पायरनि खे नो बॉल नो स्कोर घणो थियो आदा मीर अब्दुल रऊफ़ मीर स्कोर थियो 3 में 34 एम्पायर काशन नो बॉल ऐं फ्रीट डिलीवरी ज़हरी अब्दुल करीम ज़हरीअ खे कदम जो इस्तेमाल जबरदस्त बॉलिंग समीर जी फ्री डिलीवरी बॉल बीट करे छॾियो अब्दुल करीम ज़हरी चेंज ऑफ पेस जबरदस्त बॉलिंग समीर जी बेहतरीन लाइन है लेंथ जबरदस्त बॉलिंग यंग बॉलर समीर फेस पैया बॉल है यार पिच पे बॉल है यार बॉल नहीं था आधा पिच पे हुयो पर एम्पायर के नज़र सम्झ में एम्पायर काशन हूंदो आहे इन में को बि न आहे त छा हूंदो आहे छा न हूंदो आहे पर एम्पायर काशन आहे समीर ऐं बेहतरीन बॉलिंग समीर जी ये भी आउट होगा हाँ भाई कैच ड्रॉप हो गई इसकी भाई आउट था लेकिन अभी कैच ड्रॉप हो गई याद अली वेलकम अदा समीर आखिरी बॉल है ना बबाल समीर बॉल कराइंदो एहसन ते शॉट ब्यूटीफुल ह्यूज सिक्स फर्स्ट बाउंड्री एहसन जी लास्ट डिलीवरी समीर जी थर्ड ओवर जी आखिरी बॉल समीर टू एहसन अगेन शॉट ऐं बेहतरीन फील्डिंग अख्तर अंसारी जी 1 रन इन सां गॾु ओवर थियो कंप्लीट स्कोर में आहे असांजो नवीद लोहार स्कोर घणो ॾियो 5 ओवरनि जे इख़्तिताम ते टोटल स्कोर 44 81 खपे न 5 में कंहिंखे विझंदा भई भला हो वरी चेंज सलाह हाणे थो करे आहे न कंहिंखे सफ़ा ढिलो थो अचे ॾिसो न हालत हाणे इहा 2 कैचूं हसी वो तो कहते अली हैदर पंवर अदा वेलकम भाईजान वसीम अली वेलकम अदा लालू हिन ओवर में मैच अथई हिन ओवर में